जाली डोमिसाइल ठाहींदड़नि ते जाली डोमिसाइल ठाहींदड़ डीसी ते नए डीसीएम ते हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेके सिंध में हज़ारे जाली डोमिसाइल जारी करे सिंध जे नौजवान जे हक़नि ते धाड़ो हणी केपी पंजाब गिलगित बिल्तिस्तान कश्मीर जे माण्हुनि खे हिते नौजवाननि जूं नौकरियूं जेके सिंध जूं उन्हनि ते धाड़ो हणी उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि जाली डोमिसाइल ते त जाली डोमिसाइल फौरी रद्द कया वञनि उन्हनि धारियुनि खे नौकरी मां निकाले ॾिनी वञे ऐं जेके सिंधी नौजवान एलियत ऐं क़ाबिलियत रखनि था उन्हनि खे मेरिट ते रोज़गार जा मौक़ा फ़राहम कया वञनि। जेकॾहिं इहे नथो कयो वञे त सिंध कराची खां कश्मीर ताईं जागी चुकी आहे। हीअ जदोजहद जारी रहंदी। ही बोगस डोमिसाइल बोगस नौकरियूं अची ॿिनि सूबनि जा मुख़्तलिफ़ सूबनि जा ओवरऑल टिनी सूबनि जा तव्हां ॾिसो न साईं असां वटि रिकॉर्ड मौजूदु आहे। अल्लाह जी महिरबानी सां हिन वक़्तु असां निकिता आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असां बिल्कुलु सॼे सिंध में बाक़ाइदे हिकिड़ो भरपूर एहतजाज करे सॼी सिंध में सुजागी पैदा कंदासीं ऐं इंशाअल्लाह जेके बि बोगस डोमिसाइल ते आयल जंहिंखे जंहिं किथे केतिरियूं नौकरियूं मिलियल आहिनि उहो इंशाअल्लाह ताला कराईंदासीं वापसि कराईंदासीं। ऐं सिंध जे शऊर रखंदड़ हर सियासी पार्टी जो ही एहतजाज आहे। हिन में न को पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जा हिन वक़्तु असां सिंध हुकूमत को हिन जो ज़िम्मेवार सम्झूं था। छा वज़ीर आला कोरोना में तो वॾो ड्रामेबाज़ी करे पोइ सिंध जे डोमिसाइलनि में छो जो ही नकली डिग्रियुनि ज़रिए MNA MPA चूंडिजी आया आहिनि। असां सम्झूं था ज़रदारी लीग जे करे सिंध खे नुक़सानु थियो आहे। अॼु सिंध जा नौजवान भटकी एहतजाज था कनि हुनजे हक़नि ते डाको लॻियो वियो आहे ऐं जेका डोमिसाइल ठाराइण खां पोइ उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि वफ़ाक़ी अदारनि में। ज़ाहिर आहे जॾहिं ज़्यादती थींदी त माण्हू निकिरंदा। अफ़गानी पठाणनि जा जेके शनाख्ती कार्ड ठहियल हुननि जा डोमिसाइल ठहियल आहिनि उन अफ़गानी पठाणनि खे एयरबेस में नौकरियूं मिलियल आहिनि ऐं सिंध जा नौजवान भटकी रहिया आहिनि। इहा ज़्यादती न आहे त ॿियो छा आहे। हुकुमराननि खे शर्म अचणु घुरिजे। सारे सिंध में जाली डोमिसाइलनि जे ख़िलाफ़ एहतजाज थी रहियो आहे। अॼु जेकंबा जे शहर में मुख़्तलिफ़ पार्टियूं जंहिंमें जमीयत उलमा इस्लाम भी शामिल आहे असां मुतालबो कयूं था जंहिं ऑफिसरनि जाली डोमिसाइल ठाहिया आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेकंबा जे माण्हुनि खे जेकंबा जे जेको हक़ शहरनि खे जेकंबा में नौकरी ॾिनियो वञे। जेकंबा जे एयरबेस ते पंजाब जा माण्हू नौकरी करे रहिया आहिनि। असांजो मुतालबो आहे त जेकंबा शहरनि खे हक़ बाजू ॾिनियो वञे। ग़ैर डोमिसाइल जेके फेक ऐं बोगस डोमिसाइल थिया आहिनि उहे रद्द कया वञनि छो त सिंध जो बाशऊर नौजवान जेको आहे उहो तालीम याफ़्ता आहे BSc MA डिग्री बि वेठो आहे पर जेके आहिनि उहे नौकरियूं न हुजण जे करे अॼु ख़ुदकुशियुनि ते मजबूर आहे। ॿार विकिणी रहिया आहिनि पर जेके आहिनि सिंध हुकूमत वफ़ाक़ जे मली भगत सां धारियुनि खे डोमिसाइल इशू कया विया आहिनि। असांजो उहो एहतजाज बाशऊर जो सिंध जो कॉम्पस जमायतनि खां वठी सभिनी जो असां GSN क़ौमी महाज तरफ़ां जेके शमूलियत कई आहे उहे ओतिरे ते एहतजाज जारी रहंदो जेतिरी ताईं धारियुनि जी डोमिसाइल रद्द नथा कया वञनि ऐं धारियुनि खे निकाली नथी ॾिनी। जी साईं GM सैयद ये जेको आहे सिंध जो शऊर जागी पियो आहे। जेके धारियुनि जा डोमिसाइल आहिनि या सुनाती कार्ड आहिनि कूड़े डोमिसाइलनि जे सुनाती कार्डनि जे ज़ोर ते नौकरियूं वठनि था ऐं जेके सॼे सिंध ते जेके बि मेन इदारा आहिनि ODTCL PPL ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जेके वॾा इदारा आहिनि सिंध में गैस जा फील्ड आहिनि उनमें धारिया जेके आहिनि कूड़ी डोमिसाइलनि जे ज़ोर ते नौकरियूं वठी वेठा आहिनि सिंधी माण्हुनि जो हक़ मारनि था। असां चऊं था त मुराद शाह 18वीं तरमीम जो ताक़त इस्तेमालु करे जेको आहे